इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन सिंध जे मेंबर निसार दुरानी जी मुकर्ररी खिलाफ दाखिल दरख्वास्त बुधर जोड़ी करार न ॾींदे रद्द करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई अॻवान फवाद चौधरी गुज़िरियल ॾींहुं निसार दुरानी जी मुकर्ररी खिलाफ दरख्वास्त दाखिल कई हुई, जेका अदालत बुधर जोड़ी करार न ॾींदे रद्द करे छॾी आहे। फवाद चौधरी के वकील फैसल चौधरी एडवोकेट पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदे चयो त निसार दुरानी जी मुकर्ररी आइन जे आर्टिकल 216 जी भनकड़ी आहे, जंहिं ते चीफ जस्टिस इस्लामाबाद अतहर मिनल्ला पुछाणो कयो त ही आइनी मुकर्ररी आहे, मेंबर खे कीअं हटाए सघिजे थो। अदालत खे आइन खे ॾिसी फ़ैसिलो करणो आहे। अदालत कंहिं बि मामले में गैर ज़रूरी मुदाख़लत न कंदी। अदालत वाज़े कयो त अहिड़ी मुदाख़लत न कई वेंदी जंहिं सां आइनी तकरार पैदा थिए। तव्हां आइन जे शिक खे ॿीहर पढ़ो, उहा बिल्कुल वाज़े थियल आहे। आइन फोरम में भी मुहैया करे रहियो आहे त तरीक़ेकार भी ॿुधाए थो। एडवोकेट फैसल चौधरी राय ॾींदे चयो त हिन मुकर्ररी में कुछ फ़र्क आहे। जिथे मिसकंडक्ट ईंदो उते लागू थींदो, जंहिं ते अदालत फैसल चौधरी खां पुछाणो कयो त उहे मेंबर कॾहिं मुक़रर थिया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे ॿुधायो त निसार दुरानी खे 24 जनवरी 2020 ते मेंबर इलेक्शन कमीशन सिंध मुक़रर कयो वियो हो। अदालत वाज़े कयो त उहा मुक़ररी आइनी घुरिजूं पूरियूं करण खां पोइ थी आहे, उनखे अहिड़े तरीक़े सां हटाए सघिजे थो। फवाद चौधरी जी पार्टी बि निसार दुरानी जी मुक़ररी में शामिल हुई।